लई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह लखे चट गद गजर भले मैदान में अचर फिरिया के सब हुए पुजंदा किथे किथे सुभान अल्लाह अल्लाह ताला इन्हनि जे बचन ते रहमतूं फरमाए इन्हनि जे नाने जो ज़िक्र पियो हले सुभान अल्लाह त चओ न हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे छट गद गजर भले मैदान में अचण फिरिया के सब उहे पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न दिल चवे वक्त भी शेर पढ़ा दिल नथी चवे न शेर हिते छॾिया दिल चवे थी त हिन पासे वारा बि हथ मथे वणो सुभान अल्लाह ॿुधो महबूब जो शान वणे जेतिरा लफ़्ज़ वणनि ओतिरी सुभान अल्लाह आशिक़ चादो नवे दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई न आहे ख़ुदा पाक अहिड़ो सोनो ठाहियो ई न आहे ख़ुदा पाक अहिड़ो सोनो ठाहियो ई न आहे न ठाहींदो ख़ुदा न चाहींदो खुदा न चाहींदो खुदा खुनल आयो असांजे भुखे भुखे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीनन जो हुस्न अञा बि अॻिते शेर हले ॾिठो जन हज़रत यूसुफ कटियूं पंहिंजूं आङिरियूं अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं कटिजी वयूं यूसुफी हुस्न ते मुस्तफा जो हुस्न ॾिठो वियो आशिक़ जूं गर्दनूं कटिजी वयूं सुभान अल्लाह आङिरियूं हाणे सिरनि जा सिर मुस्तफा जे क़दम ॾिठो जन मुस्तफा सुभान अल्लाह मौला जो को दिल वारी सुभान अल्लाह चए उन जे सीने में मदीने वाले जो सॼो प्यार सुभान अल्लाह ॾिठो जन मुस्तफा खोरिया घर ऐं बजा खोरिया घर ऐं बजा बचल हुई जान सादिनो कटे कटे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीनन जो हुस्न आशिक़ जे लाइ शेर महबूब सां प्यार करके गुनाहगार न सुञातो सुखल थोड़ा भी तो असांजे प्रिय खे सुञाणनि पिया हाणे आशिक़ सुखल थोड़ा के महबूब हाणे उहे प्यार कनि हुनखे जन्नत वठी ॾेई सघे थो हिन आशिक़ खे महबूब करम छो नथा लफ़्ज़ पढ़नि त सुभान अल्लाह आशिक़ छा थो चवे ॾिसो थोड़ो खजीअ जो कीअं ताऊं करे पियो आका जे अॻियां सदका भरे पियो आका जे अॻियां सदका भरे पियो छा पियो चवे फिरी मूंखां थी न परे नथी मुंहिंजी
परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर वक्त मां तोसां कथे कथे हसीनन जो हुस्न कयो गुलाई कथे झलक महबूब जी आए मथे मथे हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह जो भला भाग तुंहिंजा आहिनि ए मुस्तफा जा फ़कीर एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर सना पढ़ंदो तुरो नातियूं चवंदो तुरो खुदा जन्नत तोखे ॾींदो सॾे सॾे हसीनन जो हुस्न कयो कुलही कथे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीनन जो हुस्न भेज अञा इश्क वारी लश्कर जो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर मिलियो कुर्बान वञा मां पंहिंजे मुर्शिद पीर जे पीर दिल पर दस्तगीर जे मक़ाम तां अहिड़ो दस्तगीर मिलियो पाण जे ऐलान फरमायो कदमी हाज़िरी अला रक़बत कुल्ले वलील्लाह हर वली जे कंध ते मां दस्तगीर जो कदम सुभान अल्लाह अज तार मां बेड़ो तरियो चमुंजा मिठा पीर पांजे आस्ताने मुबारक दे यारी मलाइण फरमाईंदा गुलामन अर्ज कयो सुणा तव्हां हिन दुनिया मां हलिया वञो पोइ असां कीअं कंदासीं त मुंहिंजे पीरनि जे पीर फरमाया उन यारी तारीख़ ते मुझे आस्ताने ते अची सघो त अचजो पर जे कॾहिं परे हुजो ओ दुनिया जे कहिड़ी बि कुंड पुरुष में हुजो उन तारीख़ ते पंहिंजे घर में यारी करण अवां जो कमु आहे तव्हां जूं झोलियूं भरण मां दस्तगीर जो कमु आहे कुर्बान वञा पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मक़ाम तां मुंहिंजो पीरन जो पीर हज़रत मौला अली जो पगदार पुत्र इमाम हसन पाका उन जे यारही पीढ़ीअ में मुर्शिद पीरन जो पीर दस्तगीर है जेको जमंदे ई जाम दस्तगीर जमंदे ई ॻाल्हायो त सही जमंदे ई जाम कुर्बान पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मक़ाम तां जॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा थिया रमज़ान शरीफ जी पहिरीं तारीख़ कुर्बान वञा पीरन जे पीर जी आमद थी पेट अम्मा जे पेट मुबारक खां रोज़ो रखी आया सॼे ॾींहं में खीर न पीतो मगरिब थी अम्मा खीर थी पीआरे पीरन जे पीर दस्तगीर रोज़ो खोलण फरमायो आहे रोज़ो उहो रखी सघे थो ओ जेके साल जी ख़बर हुजे महीने जी ख़बर हुजे
तवा इया रोज़ो बिना रमज़ान जे रोज़ो फर्ज़ समझी रखबो छा खबर होंदी बाबा रमज़ान शरीफ अची वियो त हाणे रोज़ो रखणो आहे इया न मतलब पीरन जो पीर जमंदे ई जाम जॾहिं जाया मुंहिंजे पीरन जे पीर के साल जी भी खबर महीने जी भी खबर हफ्ते जी भी खबर ॾींहंनि जी भी खबर कलाकनि मिंटनि सेकंडनि जी भी खबर हेॾो मगरिब जी आज़ान थी अचे पाण रोज़ो खोलण था फरमाइनि कुर्बान वञा पीरन जे पीर दस्तगीर जी जॾहिं आमद थी अल्लाह ताला उन वक़्त में उन इलाइक़नि में यारीअ वारे जा 1100 ॿार सभिनि खे पुट था फरमाया हा पीरन जे पीर जे मक़ाम तां कुर्बान वञा पीरन जे पीर जो उहो मक़ाम किताब खोले ॾिसो पीरन जे पीर के पसीनो मुबारक जे अगर मुबारक ईंदो त उन मां खुशबू ईंदी ऐं पीरन जे पीर जे जिस्म मुबारक ते मख न वेंदी अदा कीअं वेहे जंहिंजो हसनी हुसैनी खून हुजे ओ जंहिंजे जिस्म में हैदर जो खून हुजे उहो हथ खणे 12 सालनि जा छो न बुॾल बेड़ा तारे छॾे अल्लाह ताला पीरन जे पीर खे वलियन की बादशाही वलियन खे अता फरमाई ॾाढे अरड़ करे सुभान अल्लाह चओ अञा हथ मथे खणी भेज मुस्तगीर अज तार मां बेड़ो तरियो गमंदर दविया वारो वरियो चओ न मुंहिंजा चओ अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे कुर्बान मां पंहिंजे मुर्शिद पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मकाम तां कुर्बान वञा पीरन जो पीर जॾहिं 7 सालनि जा थिया अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि ते करम फरमाईंदो हज़रत इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह पाण 7 सालनि जी उम्र में मुफ्ती हुया 7 सालनि में मुफ्ती हुया फतवा ॾींदा हज़रत इमाम अहमद रज़ा जे वालिद साहब जे हमरा से मसलो फतवा खपे पाण फरमाए अंदर कमरे में मुंहिंजो नींगर वेठो आहे वञो न का फतवा वठ अंदर चक्कर ॾेई घुमी फिरी मोटी अंदर त को अहिड़ो माण्हू कोन्हे जेका फतवा वठां अंदर त हिकिड़ो नंढो ॿार 7 सालनि जो वेठो पाण फरमाए इहो ई अहमद रज़ा खान इहो ई त फतवा ॾियणो अल्लाह ताला पंहिंजे कामिलनि जे मथां नज़र फरमाईंदो दस्तगीर सरकार जा हसन हुसैन उहो त ॼमंदे जाम हुननि जो मिसाल ई कोन्हे